अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे इंतहाई अहम जेको आहे सूरत हाल ते, ऐं उहा सूरत हाल जेका आहे मुल्क जी तरक़ी ऐं मुल्क जी जेका आहे पंहिंजो फाइनेंशियल जेके इशूज़ आहिनि उन्हनि सां लाॻापियल आहे। पाकिस्तान जे अंदरि जिते हिन वक़्तु तमामु वॾी जेका आहे पंहिंजो गुफ़्तगू हली रही आहे वॾे पैमाने ते सी पैक जे हवाले सां, इन्वेस्टमेंट जे हवाले सां, ऐं बार बार हर नए ॾींहुं तव्हां ॾिसो था त किथे न किथे वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं उनखां अलावा उनजा वज़ीर ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा जेके आहिनि सूबनि जा वॾा वज़ीर उहे जेको आहिनि उन ते सी पैक जे रिलेटेड जेके इशूज़ आहिनि उन ते गुफ़्तगू कनि था, उनजे प्रोजेक्ट्स जी तारीफ़ में कनि था। असांजी मीडिया जे अंदरि उहा बहस हलंदड़ आहे, असांजी जेका इंटेलिजेंस आहे उन ते बहस पई हले, के उनखे गेम चेंजर पिया चवनि, के उनखे तबाही जो सामान पिया चवनि। पर बहरहाल हिकिड़ा माण्हू चवनि था त पाकिस्तान जे अंदरि सी पैक जे नाले में हिकिड़े वॾे पैमाने ते इन्वेस्टमेंट जो हिकिड़ो जेको आहे विंडो हिकिड़ी ओपन थी आहे, जेका बहरहाल हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। इन्वेस्टमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां ई जेकॾहिं ॾिसूं था त पाकिस्तान जे अंदरि जेका इहा इन्वेस्टमेंट अचे पई उन इन्वेस्टमेंट ते पाण केतिरा ई प्रोग्राम करे चुका आहियूं त $36 अरब जो जेको बिजली जे ऐं पावर सेक्टर में जेको अचे थो पियो इन्वेस्टमेंट, उहा पंहिंजो चाइनीज़ कंपनियूं ईंदियूं, उहे पाण ठाहींदियूं, उन्हनि खे पाण रन कंदियूं ऐं उन मां पाण कलेक्ट करे उहे ॿाहिरि खणी वेंदियूं। जॾहिं त बाक़ी जेको इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां ग्वादर पंहिंजो पोर्ट ऐं ग्वादर जेको आहे असांजो हवाई अॾो ऐं उनखां अलावा जेको रोड इंफ्रास्ट्रक्चर आहे उन लाइ गवर्नमेंट ऑफ चाइना जी जेका सेंट्रल बैंक आहे उहा पाकिस्तान गवर्नमेंट खे कर्ज़ु ॾींदी ऐं उहो कर्ज़ु जेको आहे असां इस्तेमालु कंदासूं ऐं उनजे बारे में बि चयो वञे पियो त उहो वॾे पैमाने ते कर्ज़ु आहे। कर्ज़नि जी सूरत हाल इहा आहे त 2013 में जेको पाकिस्तान जे कर्ज़नि जी जेका पोज़ीशन हुई 9.5 ट्रिलियन रुपीज़ जेका पाकिस्तान जा मजमूई कर्ज़ हुआ उहे हाणे वधी 12.7 ट्रिलियन ताईं पहुची चुका आहिनि 2016 में। ऐं ॿाहिरियों कर्ज़ु जेको आहे जेको $61 अरब हुयो उहो हिन वक़्तु $73 अरब ताईं पहुची चुको आहे। अञा असां कर्ज़ा वठूं था पिया। हिकु तरफ़ इहा सूरत हाल आहे त कर्ज़ा मुल्क जे मथां वधनि पिया, ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त हुकूमत जी जेका डिलीवरी जो सिस्टम आहे उहो डिलीवरी जो सिस्टम जेको आहे हर नए ॾींहुं पोइ ते पवंदो पियो वञे। वॾा मेगा प्रोजेक्ट्स, ऑरेंज लाइन्स, मेट्रो ऐं उनखां अलावा सी पैक जा मनसूबा इहे त पंहिंजी जाइ ते, पर जेका अंग अखर असांखे ॿुधाइनि था त मुल्क जे अंदरि 84% माण्हू जेके आहिनि उहे पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि ऐं 70% ॿार जेके आहिनि उहे उन्हनि जी स्कूलिंग कान पई थिए। इहा सॼी सूरत हाल असांखे ॿुधाए थी ऐं 60 खां वधीक सैकड़ो माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि रहनि था। त जेकॾहिं इहा सूरत हाल आहे त माण्हू खे न तालीम मिले पई, न को माण्हू खे साफ़ पीअण जो पाणी मिले पियो, न माण्हू खे जेको आहे पंहिंजो उन्हनि जी जेका आहे आम माण्हू जी जेका इकनॉमिक सूरत हाल आहे उहा बहितर थिए पई, त पोइ एॾा ॻरा कर्ज़ा खणी, कर्ज़नि जे मथां कर्ज़ा खणी ऐं उनखां पोइ असां जेके इहे मेगा प्रोजेक्ट्स ठाहियूं था पिया उनजो छा फ़ाइदो थींदो। हुकूमत जी कारकर्दगी जो अंदाज़ो तव्हां इन मां लॻायो त सिंध जे अंदरि इस्पतालूं जेके आहिनि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे बुनियाद ते हलायूं पियूं वञनि। हुकूमत पाण खे इहो साबित करे चुकी आहे त उहा इहे मामला हलाए नथी सघे। स्कूलनि जे बारे में बि तव्हांखे ख़बर आहे त पब्लिक प्राइवेट फंड्स सेक्टर जे हवाले कया पिया वञनि, पार्टनरशिप जे बुनियाद ते हलाया पिया वञनि। ईअं निसासिक ऐं सफ़ाई जो ख़ुदि कराची जे हवाले सां बि चयो पियो वञे त चाइनीज़ कंपनी खे ॾिनो पियो वञे। ईअं ॿिया केतिरा ई इदारा आहिनि जेके हुकूमत सिंध, सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कजे त हुकूमत सिंध उहा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे बुनियाद ते हलाइणु चाहे थी, छाकाणि त हुकूमत उहा शयूं हलाइण में कामयाबु न थी आहे। ऐं जॾहिं उहे पब्लिक प्राइवेट सेक्टर जे अंदरि हलनि था त पोइ निसासक जी जेका सूरत हाल आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे। हिकिड़ो डिज़ास्टर थियो आहे जंहिंजे करे उहे जेके शहर जेके निसासक जे हवाले थिया आहिनि उहे गंद जो ढेर बणिजी चुका आहिनि। पब्लिक हुकूमत जी कारकर्दगी फेल, उनखां पोइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वारो फार्मूलो बि फेल। हाणे छा थींदो, अॻिते इन जे लाइ छा हूंदो ऐं इहे जेके कर्ज़नि जे करे जेको मुल्क जे मथां मढ़िया पिया वञनि ऐं आम माण्हू जी ज़िंदगी ते उनजो को असरु न पियो पए, हिन सॼे मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जेको प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नामियारे दानिश्वर, मुआरूफ़ टेक्नोक्रेट ऐं अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब अचो त हुन सां गुफ़्तगू कयूं। साईं कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम। कुरैशी साहब, सूरत हाल इहा आहे। हा त हाणे हिकिड़ो मल्टी डायमेंशनल सब्जेक्ट खयो आहे। हाणे मतिलबु आहे त हिक ते अलॻि अलॻि ॻाल्हि थी सघे थी। जी बिल्कुलु। टे ॻाल्हियूं आहिनि। हाणे
पर मां इन खे कंहिं ॿिए नमूने पेश कंदुसि। पहिरियों अचूं था कर्ज़नि वारी ॻाल्हि ते, त जॾहिं ज़रदारी साहिब जी हुकूमत या मुशर्रफ साहिब जी हुकूमत ख़तमु थी त मुशर्रफ साहिब जी हुकूमत में कंपेरेटिवली कर्ज़ घटि खयां विया। उन वक़्तु तव्हांखे जेको कोalition सपोर्ट फंड ऐं ॿियूं शयूं घणियूं पिया आयूं, ऐं उन वक़्तु पर कैपिटा इनकम जेको कर्ज़ हो, मां हाणे तव्हांखे ॿिए नमूने ॿुधायां, तव्हां ॿिए नमूने ॿुधायो, उन वक़्तु हो 44,000 पर हेड 2009 में। ऐं जॾहिं पोइ ज़रदारी साहिब जन छॾे विया तॾहिं उहो थियो वञी कोई सम्झो त 74,000, तक़रीबन डबल को घटि। छाकाणि जो उन ज़माने में बि तमामु घणो ख़ुसूसन इंटरनल डेट तमामु घणो वरितो वियो। जो तव्हांखे यादि आहे त शाहिद कारदार गवर्नर स्टेट बैंक चयो त मां मुंहिंजी भेणी कोन्हे, मां कोन थो बर्दाश्त करे सघां हीउ डेट। त इहो जेको डेट जेको आहे सो फॉरेन ऐं इंटरनल ॿई डेट वधिया आहिनि। ऐं वधीक जेको वरी डेट इंटरनल थियो सो हीअ जेका प्रेज़ेंट गवर्नमेंट आहे तंहिं वरी सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया। अञा गवर्नमेंट पूरी कोन थी आहे, पर जेका अॼु या कल्ह जी एस्टिमेट या 2016 जी एट जी एस्टिमेट आहे 1,20,000 पर कैपिटा। त हाणे तव्हां इन में अंदाज़ो लॻायो त असां कहिड़े डायरेक्शन में वञी रहिया आहियूं, लोकल डेट ऐं फॉरेन डेट। फॉरेन डेट जी जेका लिमिटेशन एक्ट हुयो उनजी बि असां जेका आहे असां सीलिंग क्रॉस करे वियासीं। 60% हुई, 59% GDP जो हुयो, उहो हाणे असां क्रॉस करे विया आहियूं, अञा क्रॉस करे हाणे इहो थियो सीनियर ओवरऑल, माना वी आर इन बैड शेप। अचो रुगो अॻिते हली इम्पैक्ट जी ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधायां त तव्हां हाणे जेका 73 जी फिगर ॾिनी आहे, इहा फिगर अञा इन में सीपैक जो इम्पैक्ट पार्टली आहे। इन में सीपैक जो इम्पैक्ट भाया तो $6 बिलियन खनि डॉलर आहे जेको पाइपलाइन में आहे। इहो 73 जेको आहे कंज़्यूम्ड ऐं पाइपलाइन ॿई ॻाल्हियूं आहिनि। अॻिते हली करे पाइपलाइन में अञा सीपैक जेको आहे सो 36 में कोन थींदो, 46 बि कोन थींदो, इहो वञी 55 अरब ते बीहंदो। ख़ुशूसन जॾहिं सिंध वारा प्रोजेक्ट हिन में शामिलु थिया ऐं जेके ॿिया नवां प्रोजेक्ट जेके NWF जे कया अथऊं। हाणे इहे जेकॾहिं 55 अरब इहो शामिलु थिया त इन में ग्रांट जा कुझु अमाउंट्स आहिनि जेके गवादर रिलेटेड आहिनि। बाक़ी जेके आहिनि से हिकिड़ा त प्राइवेट इन्वेस्टमेंट आहे जेका डोनर्स करे थो। मिसाल तौरु IPP जेको आहे उहो मोड जेको आहे उहो सॼो प्राइवेट इन्वेस्टमेंट जो मोड आहे। पावर सेक्टर हिकिड़ी पार्टी आणे थी, पंहिंजा पैसा बि विझे थी जेके इक्विटी चइबो आहे, ऐं फॉरेन लोन बि आणे थी। पर उहे सभु प्रॉफिट्स जेके आहिनि से उन पार्टीअ खे तव्हांखे ॾियणा पवंदा जॾहिं तव्हांजो पावर प्रोड्यूस थियो ऐं जॾहिं उहो पावर विकामियो। हाणे जेकॾहिं तव्हांजो पावर प्रोड्यूस थिए थो ऐं विकामे कोन थो, जेको मुंहिंजो वॾे में वॾो एतिराज़ु आहे ऐं वॾे में वॾो ऑब्जेक्शन आहे, त उन सूरत में तव्हांखे डबल जेपर्डी थी वेंदी। माना तव्हांखे जेको पावर नथो विकामे ऐं जेको पावर जी कैपेसिटी आहे तव्हांखे कैपेसिटी चार्ज ऐं ॿई ॾियणियूं पवंदियूं। उहा जेका आहे तव्हांजी पोज़ीशन खे जेको आहे सो ॾाढो ख़तरनाक मां ॾिसी रहियो आहियां। रीज़न इहो आहे, इहा ई सूरत हाल थींदी त जॾहिं असां बेनज़ीर साहिब जे ज़माने में जॾहिं असां IPP लॻायासीं त असां वटि जेको आहे सो काफ़ी IPPs हलिया ई कोन हा, त हुन जा क़ीमत निकिराई, छाकाणि जो कैपेसिटी चार्ज असां हुननि खे ॾींदा हुआसीं। ऐं असांखे पोइ हिकिड़ी स्टेज ते इहा ॻाल्हि आई मुंहिंजे ख़्याल में 98-99 में, त असां इंडिया खे चयोसीं त पावर एक्सपोर्ट करण जो पियो सोचियोसीं। हाणे उहा सूरत हाल वरी हाणे इमर्ज थींदी, छाकाणि अॼु बि जेका असांजी जनरेशन कैपेसिटी आहे सा असांजे रिक्वायरमेंट खां वधीक आहे। हा, हिन वक़्तु जेको असांजी जनरेशन कैपेसिटी आहे असांजी असां उहो बिजली सेल न करे रहिया आहियूं। ऐं असां वटि इन करे तव्हां ॾिठो हूंदो, कल्ह बि तव्हां पढ़ियो हूंदो त सर्कुलर डेट जेको आहे वरी 450 अरब थी वियो आहे। माना तव्हां बिजली न विकी आहे न, ऐं तव्हां ते चार्जिस ईंदियूं थियूं वञनि पियूं, ऐं जे विकिणो था त नुक़सान ते था विकिणो। जेकॾहिं बिजलीअ जो इहो सीनियर ईअं ई क़ाइमु रहियो त रुगो बिजली वारो सेक्टर जेको आहे दैट विल टेक यू टू ट्रबल। त बिजली वारे सेक्टर खे छॾे करे हाणे उनजी जेका लाइबिलिटीज़ वधंदियूं, जीअं हाणे मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं चओ था इहे जॾहिं पावर प्रोजेक्ट पूरा थींदा त इन्हनि में तव्हांखे 2 क़िस्म जूं पेमेंट्स करिणियूं पवंदियूं। हिकिड़ो त जेके कंपनियूं जेको पावर विकिणंदियूं उहो जेको प्रॉफिट्स थींदो उहो तव्हांखे डॉलर टर्म्स में ट्रांसफर करिणो पवंदो। मां जेको आहे न अॼु जेको आहे हिन प्रोग्राम में जेको आहे न हिन सॼे मामले ते चाहियां थो ॿिए पासे खां ॻाल्हायूं। हीउ कर्ज़ा असां खयां, पर अंग अखर ॿुधाइनि था त 84% माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी न आहे, 70% ॿार
ॾिसो मतिलबु पर इहो impact कर्ज़नि छा आहे? जो कर्ज़ा काॾे इम्पैक्ट विया? अञा इन खां वधीक थींदो न, जेको तव्हां मूंखे ॿुधायो था, मां तव्हांखे इम्पैक्ट इहो इम्पैक्ट त इन करे थियो काॾे आहे, विया इहे पैसा काॾे विया? इहे जेके पैसा अचनि था, जीअं तव्हां उन ॾींहुं हिकिड़ी टॉक में चयो हुयो ऐं नसीर साहब बि चयो त असांजो सोशल वेलफेयर या सोशल सेक्टर्स ते असां इन्वेस्टमेंट कई कोन्हे। हाणे बि सीपेक में तव्हांजो भला एजुकेशन हेल्थ आहे छा, या वाटर सप्लाई आहे छा? त अहिड़े नमूने जेके अॻियां जेके बि कर्ज़ आहिनि, दे आर फॉर द इंफ्रास्ट्रक्चर पर्पज़िस। अवां जेकॾहिं छाकाणि मूं जेका डेट कमेटी जेका वेठी मुशर्रफ जे ज़माने में, उन में जॾहिं असां कर्ज़नि जो छेद कयोसीं, त बेसिकली उहे जेके तव्हां वटि जिते बि जेका बि तव्हां वटि पंहिंजो लोकल फॉरेन एक्सचेंज अर्निंग कोन्हे इन्वेस्टमेंट जे लाइ, जेको तव्हां इम्पोर्ट एक्सपोर्ट जेको कयो था उन हद ताईं ठीकु आहे, बाक़ी इन्वेस्टमेंट जेका बि थिए थी सा लोन मूं थिए थी। हिन महिल ताईं जेके बि तव्हांजा पावर हाउसिस लॻिया आहिनि, राइट फ्रॉम 1968 खां वठी मंगला डैम खां वठी, इहे जेके बि पावर हाउस लॻा आहिनि सभु जेके आहिनि फॉरेन एड या फॉरेन लोन में लॻा आहिनि। जेके बि तव्हांजा मेजर इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहिनि, पोर्ट डेवलपमेंट जेका बि थी आहे, टेलीकम्युनिकेशन जी डेवलपमेंट जेका बि थी आहे, सॼी तव्हां फॉरेन एड सां फॉरेन लोन सां थी आहे। त इहा ट्रेंड जेका रही आहे, त इन में जेकर तव्हां छेद कंदो त सोशल सेक्टर्स ॾे हार्डली 10% फॉरेन कर्ज़ विया आहिनि। नंबर 1 इन में छा थियो आहे त इहो सॼो कमु फीडरल गवर्नमेंट थी करे, इहे सभु खाता फीडरल गवर्नमेंट सां रिलेटेड आहिनि, जिते घणो कर्ज़ु वञे थो पियो। फीडरल गवर्नमेंट जो इहो अज़म्पशन आहे ऐं फैक्ट बि आहे त तव्हांजी जेका रिस्पॉन्सिबिलिटी, जेका सोशल सेक्टर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सा सॼी प्रोविंशियल गवर्नमेंट जी आहे। ऐं हाणे जेका 18th अमेंडमेंट खां पोइ त मुर्गो हुननि हेल्थ ऐं एजुकेशन जो नालो ई कढी छॾियो आहे उतां, इवन रूरल वाटर सप्लाई, इवन लॉ एंड ऑर्डर। त बेसिकली इहा फेल्यूअर स्टेट जी पंहिंजे जाइ ते आहे, मर्कज़ जे गवर्नमेंट जी पंहिंजे जाइ ते आहे, पर बेसिक फेल्यूअर इहा जेका आहे सा प्रोविंशियल गवर्नमेंट्स जी आहे, छाकाणि जो प्रोविंशियल गवर्नमेंट्स हैव फेल्ड टू डिलीवर। मां हिकिड़ी रिपोर्ट ॾिठी पई हाणे न, पर काफ़ी अरसे खां वठी इहा कंप्लेंट आहे। अमेरिकन इन्वेस्टमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां चयो वियो त $15.6 बिलियन उन्हनि इन्वेस्ट कया आहिनि पाकिस्तान में। ऐं US एड जी इन्वेस्टमेंट त उहो उन्हनि सोशल सेक्टर जे अंदरि आहे, एजुकेशन जे अंदरि बि आहे, हेल्थ जे अंदरि बि आहे, ऐं एग्रीकल्चर सेक्टर जे अंदरि बि आहे। त उहो जेका देखो US एड जी जेका बि हुई, उन में अधु पैसा उहो कंसल्टेंट जे थ्रू वापसि पिया खणी वञनि। US एड जी जेका बि आहे, ऐं घणा प्रोग्राम जेके सॉफ्ट प्रोग्राम आहिनि, उनमें कंसल्टेंट वापसि खणनि। असां वटि जेके मेजर प्रोग्राम्स आया, मिसाल जे तौरु असां वटि पहिरियों दफ़ो जेको वॾे में वॾो प्रोग्राम आयो 80s में, सो आहे सिंध एजुकेशन डेवलपमेंट प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जो, 2.5 अरब रुपए जो। कोई इम्पैक्ट कोन थियो, कीअं ख़र्चु थिया, किथे ख़र्चु थिया। ॿियो जेको रिसेंटली कल्ह बि मां ॾिठो आहे त एशियन डेवलपमेंट बैंक 100 अरब रुपया तव्हांखे ॾियणा कया फॉर द टीचर्स। हाणे उहे जॾहिं एशियन बैंक जी टीम आई आहे त उनखे ॿुधायो आहे टीचर्सनि जा अॻियो दाही थिया आहिनि, ॿिया थिया आहिनि, त बाबा असांखे न इंफ्रास्ट्रक्चर थियो आहे, न टीचर्स जी का डेवलपमेंट जा असांखे पैसा मिलिया, 10,000 पर टीचर मिलणा आया, उहे बि पैसा ज़ाया थी विया। त बेसिकली इट इज़ इनएफिशिएंसी ऑफ द गवर्नमेंट, जे लोन तव्हांखे नज़र इन करे कोन था अचनि जो यूअर गवर्नमेंट्स हैव फेल्ड टू परफॉर्म। सूबाई हुकूमत ते बि हुन में असांजो सॼो जेको माहौल जेको आहे सो छिक ताणिजे, ऐं सरकार खे कीअं कंटिन्यू कजे, पोइ केरु थ्रू आउट मीन्स उन में पोइ डिक्टेटर्स जो बि रोल आहे, ॿियनि एजेंसीज़ जो बि रोल आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट जो बि रोल आहे। ऑल ओवर जेकर तव्हां उहे इंडिकेटर्स ॾिसंदो जेके तव्हां चयो था, जॾहिं तव्हां रेफर कयो था, जिते पाणी जी ॻाल्हि आहे, वाटर सप्लाई जी ॻाल्हि आहे, माण्हुनि जी ॻाल्हि आहे, इन दैट रिस्पेक्ट वी आर द फेल्ड स्टेट, नंबर 1। नंबर 2, ऐं असांजो चवणु हमेशह इहो ई आहे त भई वी आर सिक्योरिटी ओरिएंटेड स्टेट, वी आर नॉट वेलफेयर स्टेट। हीअ जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था वेलफेयर स्टेट में थींदियूं। असां बाय बर्थ वी आर सिक्योरिटी ओरिएंटेड स्टेट। जेके जंगियूं तव्हां कयूं आहिनि, पंहिंजे जे वसाइल खे ॾिसो, तव्हां पंहिंजूं जंगियूं जेके ॾिसो, पंहिंजो तव्हां बॉर्डर्स ॾिसो। न, पर सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ व्यू खां बि कुरेश साहब मां ॾिसां थो त जेकॾहिं 70% ॿार स्कूलनि में न वेंदा ऐं उहे कंहिं रोज़गार जे लाइक़ु न हूंदा, त उहे ज़ाहिर आहे उन्हनि जे लाइ मदरसा पिया आहिनि छा, उन्हनि जे लाइ जेके बैंड आउटफिट पे उन्हनि जे लाइ पंहिंजो गैंग्स उन्हनि खे अट्रैक्ट कंदियूं, उन्हनि खे क्राइम अट्रैक्ट कंदो। मतिलबु जेकॾहिं इहा सूरत हाल हूंदी त पोइ, ऐं जॾहिं माण्हू ॾिसे थो हेॾनि वॾनि शहरनि जे अंदरि स्लम्स लॻियूं पियूं आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि माण्हू जेको आहे मानी नथो खाई सघे, वरी ॿाहिरि निकिरे थो त एॾा वॾा ब्रिज लॻा पिया आहिनि, एॾियूं वॾियूं गाॾियूं उन्हनि मां माण्हू जेके लहनि था, इहो जेको माण्हू ऑब्ज़र्व थो करे। सोशल इहो त प्रोग्राम थींदो, इहो ईअं ई थियो आहे
जीअं तव्हां ॾिसंदो त जेकर तव्हां अर्ली अमेरिका जो ॾिसंदो हिस्ट्री त छाकाणि जो क्लास डिफरेंशियल हुयो त जेके कारा जेके हुआसीं डिप्राइव्ड हुया त उहे हमेशह जेको हुते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हमेशह क्राइसिस में हूंदी इवन एज़ बैक एज़ 1977 में जॾहिं आउं पहिरियों दफ़ो US वियुसि त मूंखे जेका हिदायत इहा कई वई त बाबा पहिरीं खां त शाम जो अकेलो न निकिर जे निकिरे त घटि में घटि $4-5 खीसे में पिया हुजनि ऐं बी रेडी त जॾहिं कोई तव्हांखे चाकू ॾेखारे त तव्हां उनखे ॾियो दिस आई एम टॉकिंग ऑफ द कैपिटल ऑफ द USA इन 1977 तंहिंखां पोइ गुना दुनिया जे घणनि शहरनि में इहो ई थियो त इहा जेका ॻाल्हि आहे इहो फिनामिना हुयो हाणे कोन्हे इनइक्वलिटी ख़तमु कई न हुन जॾहिं असम ठाहे त तव्हां वारी ॻाल्हि खे वज़न आहे त जेकर तव्हां इनइक्वलिटी ख़तमु न कंदो त यू विल फेस हीअ जेका तव्हां चओ था ईस्ट ऐं वेस्ट बॉर्डर उन को तव्हां छॾे करे तव्हां विदिन द कंट्री तव्हांखे फेस करिणो पवंदो जेको तव्हां फेस करे रहिया आहियो जंहिंजो हिकु रीज़न इहो बि आहे जेका इनइक्वलिटी तव्हां जेका पंहिंजो हिकिड़ो त जहालत आहे तइलीम जी कमी आहे ॿियो जेका इनइक्वलिटी जेका तव्हांजी सोसाइटीअ में अची वई आहे ऐं इलीट जेका आहे छाकाणि जो पैसो त आयो पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा तमामु वधीक जीअं हाणे हिकिड़ो अॻे हूंदो त भई 80% दौलत 20% माण्हुनि वटि आहे हाणे जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त 90% दौलत 10% माण्हुनि वटि आहे डेविस में जेको वर्ल्ड इकोनॉमिक फोरम थियो चऊं त 8 माण्हुनि वटि अधु आबादी जेतिरी दौलत आहे हा 8 माण्हुनि वटि अधु आबादी दुनिया छाकाणि जो माना 4 अरब लॻभॻि तव्हां वटि जॾहिं तव्हां जेकर मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स ऑफ पॉवर्टी जेकर तव्हां $2 डे जे हिसाब सां कंदो त तव्हां वटि जेके आहिनि जीअं तव्हां चओ 64-65-70% माण्हू बिलो पॉवर्टी लाइन माना $2 डे बि कोन था कमाइनि पिया त बाक़ी डॉलर काॾे विया त बाक़ी डॉलर उन्हनि माण्हुनि ॾे विया जिन जेका अफुलंस आहे अवां शहरनि में ॾिसो जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त इहो जेको अफुलंस आहे नंबर 1 त इहो असांजो एॾा वॾा रूल टैक्स प्रॉपर टैक्स मां अचां थो उन तरफ़ तव्हां हिकिड़ी इंतिहाई क्लियर कैटेगरिकल हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी त सोशल वेलफेयर असां वेलफेयर स्टेट न आहियूं ऐं सोशल इंडिकेटर्स जे पॉइंट ऑफ व्यू खां असां हिकिड़ी फेल्ड लोएस्ट ऑफ द वर्ल्ड फेल्ड स्टेट जो तव्हां टर्म इस्तेमालु कयो हाणे चऊं था त भला जेकॾहिं असां उहो न आहियूं हलो ठीकु आहे हीउ जेको ॿियनि सेक्टर्स जे अंदरि जंहिंमें मिसाल तौरु उहो जेको आम माण्हू ते नथो थिए भला का इक़्तिसादी तरक़ी थिए भला सनतकार अमीर थिए भला को इंडस्ट्रियलिस्ट अमीर थिए को उहो थिए उहो बि हिकिड़े प्रॉपर जेको हिकिड़े सिस्टम आहे उन मां त अमीर नथो थिए ॾिसो न मुख़्तलिफ़ परसेप्शन्स आहिनि अमीर थिए बि थो न बि थिए थो रीज़न इहो थो पैदा थिए जो असां वटि जीअं मूं तव्हांखे चयो त टैक्सेशन रियासत अमीर थिए न रियासत अमीर त थी न नी असां वटि रियासत डे 1 खां वठी अमीर कोन्हे अवां जीअं सवाइ 4 या 5 बजट्स जे तव्हांजूं सभु डेफिसिट बजट्स माना तव्हां वटि रेवेन्यू ई कोन हूंदी इन करे ईदर यू हैव टू बेग आर बारो बेगिंग माना फॉरेन लोन्स बारोइंग माना लोकल लोन्स त तव्हां वटि त हुई कोन कॾहिं हाणे उन में प्रियोरिटीज़ कहिड़ियूं तव्हां तइ कंदो तव्हांजूं प्रियोरिटियूं अचो तंहिं करे तव्हां मां करॉनरी करे खणी वञा पहिरियां 3 साल कश्मीर जी जंग प्लस महाजरनि जी आबादकारी अवां जे सूबनि जूं टैक्सियूं सूबनि जो वक़्तु ज़ब्त करे तंहिंखां पोइ तव्हां उन ते पहुतव इन खां पोइ इंडस्ट्रियलाइज़ेशन जॾहिं शुरू थिए थी त सिलेक्टेड पर्सन्स खे तव्हां चूंडे पॉलिटिकल एज़ अ ब्राइब तव्हां ग्रुप्स खे तव्हां कर्ज़ ॾिना जिन अॻिते हली करे 68 फैमिलीज़ खे जनमु ॾिनो जेके 60 में ज़ाहिर माना 10 साल तव्हांजी कंसंट्रेशन पब्लिक वेलफेयर ते कोन हुई इन खां पब्लिक वेलफेयर त असांजी 37 खां वठी 47 वारी सिंध गवर्नमेंट ई जंहिं वटि मोबाइल हेल्थ यूनिट्स हूंदा हुआ जेके मलेरिया लाइ टिकियूं विराईंदा हुआ जंहिं वटि कंपलसरी एजुकेशन ई जेको न ॾींदो पैसो ॾंढु भरींदो जेके आस्ते आस्ते पंहिंजो इम्प्रूव करे रहिया हुआ उहे सभु रिसोर्सिस तव्हां जॾहिं पाकिस्तान थियो सभु रिसोर्सिस फेडरल गवर्नमेंट खणी वई सूबाई हुकूमत जा भला जा कर्ज़ असां लाथासीं ऐं तंहिंखां पोइ असां प्रॉपर टैक्सेशन सिस्टम सूबनि में घटि करे छॾियोसीं त हिकिड़ो तव्हां चओ त मल्टी फरस हिकिड़ो इशू आहे उन खे तव्हां कंहिं डेप्थ में ॾिसो त तव्हांखे मिसाल जे तौरु 37 खां वठी 47 ताईं असांजी जेका स्टेट 37 खां वठी मिसाल जो 50 ताईं तव्हां ॾिसंदो त सिंध गवर्नमेंट सिर्फ़ु 2 हेड्स मां लैंड रेवेन्यू में सेल ऑफ लैंड मां एतिरा पैसा कमाईंदी हुई जो तव्हांजे सूबे जो कमु बि हलंदो हुयो
त असां खैर बराज जा कर्ज़ बि लाथा, अमां कोटड़ी बराज लाइ पैसा बि पाण पैदा कया सिर्फ़ु इन 10 सालनि जे ज़माने में। त पोइ कहिड़ी बला खाई वई। कुरेश साहब हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, सिंध गवर्नमेंट जे ॻाल्हायूं था, पर इहो जेको आहे 47 ऐं 37 जे सिंध गवर्नमेंट जे न मौजूदा सिंध गवर्नमेंट में जेको ही पब्लिक प्राइवेट इन्वेस्टमेंट जो जेको मोड आहे, जंहिंमें असांजा सभु इदारा जेके आहिनि सफ़ाई खां वठी स्कूलनि खां वठी अस्पतालनि खां वठी हर शइ ॾियण लाइ तयारु वेठी आहे गवर्नमेंट, ऐं केतिरियूं शयूं ॾेई छॾियूं अथई, उनजो छा इम्पैक्ट पियो आहे ऐं उन ते गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन वठो त वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक डांस प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे इक़्तिसादी ऐं डेवलपमेंट तरक़ी जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि उन ते असां सां गॾु मौजूदु आहिनि। जेके प्रोग्राम में मुल्क जे नामिया दानिश्वर मारूफ़ टेक्नोक्रेट अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब अचो त हुनजो गुफ़्तगू अॻिते वधायूं। कुरैशी साहब, सिंध गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि पिए कई ऐं तव्हांजो इहो यको कंटेंशन रहियो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ हाणे जेको मसइलो आहे उहो सूबाई हुकूमतुनि ॾे वधीक हुन माण्हुनि जो जेको आहे हिसाब किताब ठहे थो, छाकाणि त हीअ सिंध गवर्नमेंट वञे थी हर शइ पंहिंजो पब्लिक प्राइवेट सेक्टर जे हवाले कंदी। सही ॾिसो, मां हिन में पॉलिटिशियन सां अनफॉर्चुनेटली न पॉलिटिशियन मूंसां ॻाल्हाइनि न मां हुन सां न मुंहिंजो हुन सां कंटेक्ट। मां जेतिरे क़दुरु टॉप लेवल जे ब्यूरोक्रेसी सां मोर देन वंस इन ॻाल्हायो आहे, हू चवंदा त सिस्टम कोलैप्स थी वियो आहे। It is their judgment. They are sitting people in the government. Their system collapse थी वियो आहे त पोइ हाणे सियासतदान उन खे सिधे करण में इंटरेस्टेड इन करे कोन्हे जो हुनजो जेको सिस्टम कोलैप्स थी वियो आहे, इनखे थोरो डिफाइन करे सघो। सिस्टम कोलैप्स इहो थी वियो आहे त इंस्टीट्यूशनल जेके कम हलंदा हुया, माना हिकिड़ी ऑटोमेटिक हिकिड़ी ॻाल्हि हुई त डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर वाज सपोज टू डू इट, तुंहिंजे इलाइक़े में सभु स्कूल हलंदा। DHO was supposed to do it कि भाई तुझे इदारा सब हेल्थ जा इदारा तुझे वटि कमु कंदा। डायरेक्ट हेल्थ सर्विसिस वार सपोज टू डू एवरीथिंग, पोस्टिंग ट्रांस सॼो उहो जॾहिं तव्हां कंसंट्रेट करे पॉलिटिसाइज़ेशन जॾहिं करे छॾियो त उन जो नतीजो इहो निकितो त माण्हुनि कमु करणु छॾे ॾिनो, छाकाणि जो तव्हांजी पोस्टिंग ऐं ट्रांसफर जो मयार घटि में घटि मां गुज़िरियल 15 सालनि खां या 15 साल तव्हां न चई सघंदुसि। इन में ॿ फैक्टर्स थिया, थोरो मां पुठिते हलियो वञा। पहिरियों त मुशरफ वारो जेको मॉडल हो इट वॉज टोटली डिज़ास्टर। उन जे तबाही जी इब्तिदा उन मुशरफ वारे मॉडल खां थी, जॾहिं तव्हां डिस्ट्रिक्ट काउंसिल खे बिना सोच सम्झ जे, बिना पायलट प्रोजेक्ट जे, बिना एक्सपेरिमेंट जे तव्हां हुनखे पावर्स डेलीगेट कया, पैसा डेलीगेट कयव ऐं अकाउंटेबिलिटी कोन कयव। माना त तव्हां एतिरे खां जेका ऑडिट सिस्टम आहे, ऑडिट सिस्टम को तव्हां हुनखे मुबरा करे छॾियो, छाकाणि जो हुनजो जेको ज़हन हुई को हुन जेको डेवलपमेंट या कोन्हे या डिवोल्यूशन कोन्हे, ज़हन इहो हो त मां हिकिड़ो इलेक्ट्रिकल कॉलेज अयूब खान वांगुरु क्रिएट कंदुसि ऐं इलेक्ट्रिकल कॉलेज थ्रू आई कैन रन दिस, जेको हुनजो जेको मॉडल इन नियत सां ठहियलु हो। ॿियो इहो त मां कराचीअ खे घणी में घणी ऑटोनॉमी ॾियाराईंदुसि त जीअं कराची जेको आहे, छाकाणि हुनजे ज़हन में उहा ई ॻाल्हि हुई त भई कराचीअ खे असां अलॻि कयूं या कराची असां कयो, तंहिंजे करे ही वाज़ ऐं तंहिंखां पोइ ही वाज़ ट्यूनिंग द MQM ट्यूम्स। त इहे ॿ जेके हुन जा मतिलबु आहे, मां सिंध जे कंटेस्ट उन में सिंध जे कंटेस्ट में हो ॿिन्ही ॻाल्हियुनि में फेल थियो, माना त पॉज़िटिवली न पर निगेटिव थियो। उन जो निगेटिव इम्पैक्ट इहो थियो तव्हांजा हिकिड़ो ट्रेडिशनल हिकिड़ा करप्शन जा गढ़ खुली विया। जेके बि तव्हांजा डिस्ट्रिक्ट नाज़िम हुया सभिनी कराचीअ में जी बंगला वरिता, कोठियूं वरितियूं, दे ऑल बिकेम एब्सेंटी लैंडलॉर्ड्स। उते सिस्टम कोलैप्स थी वियो। जॾहिं तव्हां उनजे अंडर में पुलिस बि करे छॾी, तव्हांजे अंडर में DC बि करे छॾियो, जेके DCO पिया चओ, जंहिं चेकनि ते सयूं गॾियूं थियणु लॻियूं त तव्हांजो त भींग थी वई न। हिन सिस्टम तव्हांजो उहो जेको नज़र में हुयो त उहो सिस्टम जॾहिं कोलैप्स थी वियो त उन सिस्टम खे बजाए उनखे जे पॉलिटिशियन अची उनखे इम्प्रूव कंदा, हुननि बाय एंड लार्ज उहो ई पैटर्न जारी रखियो। छा दैट वॉज मोर करप्ट सिस्टम, उनजी पैट्रनेज थी ऐं पॉलिटिशियन जो पंहिंजो इनरूट्स जेके आहिनि इन्फ्लुएंस जेको आहे ब्यूरोक्रेसी जे अंदरि वधियो, हुनमें ब्यूरोक्रेसी जो रेज़िस्टेंस घटियो।
उन खां पोइ जेकॾहिं ब्यूरोक्रेसी उनखे रेज़िस्ट करे आहे सिस्टम खे, त ब्यूरोक्रेसी जॾहिं चयो त भई जॾहिं हाणे भला लुट जो माल आहे त ब्यूरोक्रेसी बिकेम पार्टनर। ऐं उहो अॼु ॾींहं ताईं सिस्टम हले थो पियो। हाणे 10 साल उहे 17 सालनि खां इहो सिस्टम हले थो। इन खां अॻु में जॾहिं सिंध में कोलिशन गवर्नमेंट थियूं उन वक़्तु बि इंस्टीट्यूशन वीक थियणु शुरू थिया विथ इंटरवेंशन। छाकाणि उहो मुंहिंजो ज़मानो आहे, मां ॾिसां थो पियो त कीअं क्रिपलिंग थिए थी पई। पोस्टिंग ट्रांसफर्स MQM जो जेको मतिलबु आहे त हद खां वधीक, पर करप्शन वॉज लिटिल अंडर कंट्रोल। पर तंहिंखां पोइ जीअं जीअं वीकर गवर्नमेंट ईंदियूं वयूं, वीकर गवर्नमेंट मां चवां थो जेके प्लेबुल गवर्नमेंट हुयूं, जेके थापियल गवर्नमेंट्स हुयूं, उन्हनि सां गॾु जॾहिं बार्गेन्स थिया MQM जा त करप्शन जो तइदादु वधियो। पोइ हिकिड़ो पैटर्न ठही वियो सिंध में। त 2 रीज़न थिया, हिकिड़ो MQM पैटर्न थियो, ॿियो जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो पैटर्न थियो। हिकिड़ो ॻोठनि में हलियो वियो, ॿियो शहर में हलियो। पोइ का शइ न बची। का शइ जो मतिलबु इहो आहे त इंस्टीट्यूशन न बचा, इदारा जेके महफ़ूज़ जेके हिफ़ाज़त लाइ इदारा उहे पाण चोर थिए। जीअं तव्हांखे पाण हिक ॿिए ते हाणे खुलनि था न, कराचीअ जो कंहिं विकियो आहे कराचीअ पंहिंजा हिक ॿिए में MQM जा गुर चवनि था त तूं हे पार्क विकियो, तूं हे रोड विकियो, तूं हे मार्केट विकियो। इहो सॼो जेको इहो छा थियो, इहा इंस्टीट्यूशन जी कॉलप्स थी न। ऐं कॉलप्स इन थी जीअं तव्हां पाण एनालिसिस कई त ब्यूरोक्रेसी जा हथ कढी वरिता, पॉलिटिशियन बिकम मोर स्ट्रांगर, ऐं डेवलपमेंट ऐं पॉलिटिक्स गॾिजी विया, जेको हिकिड़ो अलॻि अलॻि फंक्शन्स। तंहिंजे करे पोइ जव ढेरी गॾ रखपाल, पोइ तव्हांजा किथां तव्हांजो पेट भरबो, माण्हुनि वटि किथां शइ पहुचंदी। माण्हुनि लाइ त का शइ रही कोन्हे, माण्हुनि वटि हिकिड़ो वोट जंहिंजो बि पोइ अघु लॻी वियो, त उहो वोट ख़रीद करण लाइ हुनखे हिकिड़ो प्रोसेस शुरू थी वियो। पर हीउ जेको वे फॉरवर्ड ॻोल्हियो अथनि, हीउ जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वारो, इन खां पोइ जॾहिं गवर्नमेंट फेल थी त हाणे उन फेल्यूअर में कंहिं न कंहिंखे त भाङे भाईवार करिणो हो न। पोइ तंहिंजे करे पोइ चऊं त जॾहिं ॾिठूं त इहो कमु नथो हले, पोइ हुन तजुर्बा शुरू कया। त पंजाब में बि इहो तजुर्बो थियो जो तुर्कीअ खां कंपनी वठी आयो, त मां हुनखे ॾियां थो पियो कचरे खणण लाइ। रावलपिंडीअ में तुर्की कंपनी अची वई, हिननि वटि चयो त चीन सां आज़मायूं था। हाणे उहो चीन सां करे आज़माए थो, हाणे थिए थो या नथो थिए ख़ुदा खे ख़बर। पर आउं चवां थो जेकॾहिं इहे ई पैसा KMC खे मिलनि ऐं KMC ख़र्चु करे त इशू ई कोन्हे। तव्हांखे कचरे खणण लाइ छा खपनि, या 4 गाॾियूं खपनि, या ट्रैक्टर ट्रालियूं खपनि, ऐं हिकिड़ी लैंडफिल साइट खपे, पेट्रोल खपे, गाॾियूं खपनि। उन लाइ तव्हां जॾहिं पैसा ॾियो था उहे पैसा खाली था वञनि। दिस प्रॉब्लम बेसिकली फयाज़ इज़ द करप्शन एट एवरी कॉर्नर। तव्हांजा पेट्रोल जा पैसा खाइजी वेंदा, तव्हांजा गाॾियुनि जा रिपेयर जा पैसा खाधी वेंदा। जेका गाॾी लैंडफिल में 3 चकर कंदी उहा लिखाईंदी त मां 6 चकर कया आहिनि, माना उहो पेट्रोल बि खाए, उहो सभु खाईंदी ऐं गंद बि घटि खजे। ऐं उन में छा थो थिए जो सॼी हिकिड़ी चेन आहे ॿधल थी हुजे पई। तंहिंजे करे उन जे करे तव्हांजो पोइ कचिरो खजे कोन थो। तव्हां हाणे पेपर त तव्हां चयो त मां एतिरा टन कचिरो खयो। एजुकेशन में बि इहो मॉडल अचे पियो। एजुकेशन में जेको थियो, एजुकेशन में जॾहिं तव्हांजो 2 ॻाल्हियूं थियूं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स में, तव्हांजी बैकिंग थी, तव्हां ग्रुप्स पैदा कया। तंहिंखां पोइ टीचर्स जूं एसोसिएशन्स ठहियूं। टीचर्स एसोसिएशन पोइ ब्लैकमेल करणु शुरू कयो। वीकनेस आहे, जेकॾहिं गवर्नमेंट स्ट्रांग हुजे त ब्लैकमेल छो थिए। इन स्पाइट ऑफ गेटिंग ऑल द फैसिलिटीज़, अॼु को टीचर मुंहिंजे टीचर खां 100 दफ़ा वधीक पघार थो खणे। मुंहिंजो जेको उस्तादु हूंदो सो 45 रुपया पघार खणंदो हुयो, अॼु 45,000 रुपया पघार थो टीचर खणे। आई एम टॉकिंग ऑफ प्राइमरी टीचर। हाई स्कूल टीचर मुंहिंजो 150 रुपया पघार खणंदो हुयो, अॼु उहो जेको आहे सो हज़ारनि में पघार थो खणे। माना पघार इज़ नो इशू। तंहिंखां पोइ संस कोटा, फलाणी कोटा, हे कोटा, हो कोटा, पर कमु न कबो। अकाउंटेबिलिटी, अगेन प्रोसेस ऑफ अकाउंटेबिलिटी, तव्हां कंहिं हथ नथा लाहे सघो। इहा ॻाल्हि मथां खां शुरू थी। पोस्टिंग ट्रांसफर्स पैसनि ते, इनकॉम्पिटेंट माण्हू वेठा आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि में। त इहो ॾिसो न, प्राइवेट पार्टनरशिप बि किथां हलंदी। छाकाणि जो तव्हांजो जेको पार्टनरशिप जेका आहे, जंहिं माण्हू सां आहे उनखे जेको वाच करण वारो जेको तव्हांजो सिस्टम आहे उहो ट्रांसपेरेंट कोन्हे, सेक्रेटरी पेचू ऑन रिकॉर्ड आहे त 60 खां 80% मुख़्तलिफ़ जायुनि ते उहो मुख़्तलिफ़ अंग कोट कंदो हुयो। त उस्ताद जेके आहिनि उहो ट्रेनेबल बि न आहिनि जो उन्हनि खे ट्रेनिंग ॾेई पढ़ाइण जे लाइक़ु बणाए सघिजे। पब्लिक प्राइवेट सेक्टर जे अंदरि तव्हां खणी वञो भली, त पब्लिक प्राइवेट सेक्टर जे अंदरि न माण्हू उहे कोन्हे न। पोइ तव्हांखे उहो जॾहिं तव्हां पब्लिक प्राइवेट सेक्टर खे चङियूं ॻाल्हियूं पिया आहिनि न। मिसाल तौरु तव्हां हाणे NJV हाई स्कूल अमजद साकिब खे ॾिनो,
ही इज़ अ पार्टी फ्रॉम पंजाब, अखवत फाउंडेशन वारे खे, ठीकु आहे, तव्हां हुनखे पैसा बि ॾिना, पर हुन हाणे अहिड़ी मैनेजमेंट कई आहे जो एन जी हाई स्कूल जी तरफ़ो इश्तिहार त अचनि असां छोकिरा ॾियो, असां कराची में रहाइश बि ॾींदासीं, हुनखे पढ़ाईंदासीं बि सही। तव्हां कॾहिं ॿुधो त एन जी स्कूल में थियो? ऐं जेके ॾिसंदो त स्कूल हली पवंदो। गॾाप स्कूल हो, 10 साल बंदि पियो, जॾहिं ठहिण खां पोइ 10 साल हलियो ई कोन हो। बोर्ड जा माण्हू अची वेही रहिया, पोइ ख़बर पई गवर्नमेंट ॾाढे पियो त गॾाप स्कूल बि आहे, रेज़िडेंशियल स्कूल विथ हॉस्टल ऐं फैसिलिटीज़। हुन प्राइवेट पार्टनरशिप ते ऑफर कयो, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खयो, उहो स्कूल हाणे हले थो पियो, फस्ट क्लास हले थो, इंशाल्लाह अञा बि हलंदो। हुनजो हाणे जेको पहिरीं बैच जेका आहे सा इंटर पास कंदी, त इहो बि कामयाबु हिकिड़ो तजुर्बा थियनि था। ॾिसो ही कराची जे अंदरि जेका आहे न, असां चयो त वॾे में वॾो मसइलो इहो आहे त पब्लिक सेक्टर थर जे अंदरि कीअं हले, PPH जो मॉडल तव्हां वठो, जेके असां यूनियन काउंसिल बेस जेके असां ठारायासीं, जेको असांजो प्लान हुयो हेल्थ जो, जेको पहिरें दौर में असां सभु ज़िला कवर कयासीं, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर हॉस्पिटल, तालका हेडक्वाटर हॉस्पिटल्स, बेसिक रूरल हेल्थ सेंटर्स, पोइ असां बेसिक हेल्थ यूनिट्स ते वियासीं UC लेवल ते। उहे जॾहिं ठही विया, उन्हनि जी एसी न मिली, उहे बड़बांग थी विया, मजबूरन गवर्नमेंट खां असां उहे वरितासीं 96 में 2006 में एज़ अ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। त बाबा ठीकु आहे, असां मैनेजमेंट असांजो हूंदो, कुझु पैसा फेडरल गवर्नमेंट ॾिना। उहा ई बजट जेका तव्हां ॾींदा हो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स खे, उहे असां पहिरियों 700 वरितासीं, तंहिंखां पोइ मूं जॾहिं छॾियो इहो इदारो त 1300 हुया। अॼु मूंखे ख़बर पई आहे त उहे जेके आहिनि से 2000 खे टच था कनि पिया। 2000 मतिलबु इस्पतालूं, 2000 बेसिक हेल्थ यूनिट्स, जिते तव्हांखे हाणे हर क़िस्म जी फैसिलिटी मिले थी, माना दवायूं मिलनि थियूं 24 कलाक, डॉक्टर कुझु असां 24 कलाक हलाया आहिनि, कुझु अञा ॿिया घटि था हलनि पिया। हुते जेके सभु हलनि था, जेकॾहिं पाण शहरी जेके टाउन कमेटीज़ हिननि खे छॾियूं त तक़रीबन 1400-1500 यूनियन काउंसिलूं आहिनि, सभिनी में आहिनि बेसिक हेल्थ यूनिट्स। तव्हांजे हिसाब सां जेकॾहिं इहो आहे त बेसिक हेल्थ यूनिट जेको आहे 2000 सही था हलनि, उनजो मतिलबु इहो आहे त पोइ त सिंध जे ॿाहिराणियूं जेके आहिनि उन्हनि जे अंदरि हेल्थ जूं जेके वञनि था पहुचनि था, छाकाणि पहुचण जो बि त मसइलो आहे न। छाकाणि मां तव्हांखे अॻे बि हिन ते बहस थियो हुयो, छाकाणि हिकिड़ी चैनल आहे जेका हिन जे ख़िलाफ़ु हलाईंदी आहे मां, त मां उनखे मूं बि चैलेंज कयो त बाबा तव्हां मूंखे पॉइंट आउट करे ॾियो त कहिड़े बेसिक हेल्थ यूनिट ते कहिड़ो डॉक्टर कोन हुयो, या कहिड़ी दवा न मिली, या जेका प्रेगनेंट से कहिड़ो लुक आफ्टर कोन थो करे पियो। लेडी डॉक्टर्स कोशिशि करे असां मुहैया कयूं था पिया, जे हिकु न त पोइ क्लस्टर करे टिनि ते हिकिड़ी लेडी डॉक्टर जेका हफ़्ते में ॿ दफ़ा उते चकर करे थी पई, जेके ट्रांसपोर्ट असां प्रोवाइड कयूं था पिया। असां जेको मैनेजमेंट सिस्टम रखियो आहे, मां तव्हांखे ॻाल्हि पियो ॿुधाईंदी एफिकेसी जी। एफिकेसी मुंहिंजे अॼु बि आई एम ऑन द रिकॉर्ड, PPH वारा वेठा आहिनि, उनखां मां पुछाणो करे सघां थो त इहो हिकिड़ो कामयाबु मॉडल थियो हिस्ट्री लाइ क्लेम। असांखे बेनज़ीराबाद नसासिक जो उते अचूं था, असांखे बेनज़ीराबाद ऐं लेटेस्ट बेनज़ीराबाद वारा ॾियण असांखे तयारु कोन आहे बिकॉज़ ऑफ पॉलिटिकल ऐं कराची। हाणे ऑफर कयो अथऊं, हिकु पाण चीफ मिनिस्टर हफ़्तो अॻु ऐलान कयो आहे त मां 2 ज़िला बि इहे PPHI खे ॾियां थो पियो। PPHI जी बजट जेका आहे सा 50% 60% खाॼी वेंदी, छाकाणि जो कमु कोन कंदा, बजट हूंदी हुई। इहे जेके मिनिस्टर आहे हेल्थ जा, उन ज़माने में MQM वटि जेको हेल्थ हूंदो हो, त हर कंहिंखे घुराए चवंदा पहिरीं तारीख़ बाबा मूंखे हेतिरा लख रुपया पहुचाए, बजट तव्हांजी अची वेंदी। इन खां पोइ छा थियो, उहा ई बजट सेम बजट मां मूं जॾहिं उतां विदड्रा कयो त उन वटि 3 अरब रुपया इंडोमेंट न, उनजो पहुचे ई कोन्हे न उते, उहो उते पहुची कोन था सघे, छाकाणि हुन हथ में कुझु आहे ई कोन। मैनेजमेंट इज़ विद द बोर्ड एंड विद द CEO, ऐं बोर्ड जेको आहे सो बोर्ड हाई पावर्ड बोर्ड आहे। आई एम नॉट ऑन द बोर्ड दिस टाइम, पर आई रिमेन ऑन द बोर्ड फॉर ईयर्स। त मां जॾहिं छॾियो त उन में 3 अरब ई, मां कल्ह पतो करायो त अॼु 5 अरब इंडोमेंट आहे क्रिएट थियल। उन्हनि पैसनि में असां सेविंग कई आहे, दवायूं ठाहियूं, दवाउनि जा गुदाम ठाहिया आहिनि। इहो प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप जो हिकिड़ो बहितरीनु एग्ज़ाम्पल आहे, जंहिंमें सिर्फ़ु असां पैसो न विधो आहे, आई एग्री, पर मैनेजमेंट प्राइवेट हली आहे। नसासक अगेन डिज़ास्टर बिकॉज़ ऑफ द पॉलिटिकल इंटरवेंशन। बोर्ड इंडिपेंडेंट न हुयो, बोर्ड खे कमु करणु न ॾिनो वियो। इन बोर्ड ते घणे में घणो कमु कयो आहे तव्हांजे दोस्त जब्बार मेमन, ही विल बी आई विटनेस। आई एम फ्रॉम सखर, मूं ऑफर कयो पंहिंजूं सर्विसिस बोर्ड ते, सखर जे जेका माण्हुनि मूंखे पसंदि कोन कयो बोर्ड ते आणणु, इन करे मां डायरेक्ट उन में। पर छा थियो त हिन जो जेको सिस्टम ऑफ ट्रांज़ेक्शन सही नमूने न थी सघी। हुन जी जेका अपॉइंटमेंट जेका आहे तंहिंमें यकदमि
अची वियो पॉलिटिकल इन्फ्लुएंस। मिसाल तौर जेकॾहिं लाड़काणे में नसा सके कमु करणो आहे, नालियूं ठाराइणियूं त इनक्रोचमेंट हटाइणी आहे। जॾहिं इनको में हटाए त जेके साबिक़ वज़ीर, अॼोका वज़ीर, अॼोको साबिक़ स्पीकर, अॼोका वज़ीर चए भई हे न हटंदी, हितो हे बि न हटंदी, हे बि न हटंदी, मुंहिंजा माण्हू रखो। साॻी ॻाल्हि सखर में थी, उते सेनेटर ऐं MNA सभु उते सखर में जेके चवनि था असांखे घर जो रोड ठाराए ॾियो नसासक जे पैसनि में, जेको नसासक जो मैंडेटरी कोन्हे, इहे उनजा पैसा ख़र्च थिया। ऐं हालति इहा थी त हाणे इहो सॼो नसासक जो जेको ड्रामो आहे इहो तव्हांजे ॻिचीअ पवंदो, छाकाणि जो एशियन बैंक इन में इवेल्यूशन करण लाइ अञा ताईं इंट्रस्टेड न आहे। दैट इज़ अ क्राइम। पर एशियन बैंक चवंदे भाउ असां छा आहे, असां तव्हां लोन घुरियो, असां तव्हांखे लोन ॾिनोसीं, हाणे तव्हां ॼाणो। हाणे नसासक जो जेको लोन जी जेका साइज़ आहे, सा जेका आहे सा आहे पंहिंजो, उन में 6 म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि, 2 सखर जूं, सखर ओल्ड ऐं न्यू, ख़ैरपुर, शिकापुर, रोड़ी ऐं लाड़काणो। इन बोर्ड ते इन्हनि जा 6 जा माण्हू आहिनि जेके इन्हनि जा हेड्स आहिनि, दे आर मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स। तंहिंखां पोइ बाक़ी बोर्ड जेको आहे सो गवर्नमेंट रखंदी आहे। हाणे बोर्ड इज़ टोटली पॉलिटिसाइज़्ड। अरसलान ऐं अनवर जेको आहे सो पुराणो साबिक़ MP हुनखे ॿियो कुझु अनवर महर साहब ॿियो कुझु न मिले, चई बाबा तोखे नसा सघंदा ॾियूं। हाणे इहे माण्हू, इहे बोर्ड, इहे माण्हू कीअं हलाए सघंदा? ऐं इन पोइ छा थियो आहे त इन जो जेको $400 मिलियन अव्हांखे इन जे लाइ $400 मिलियन तव्हांखे जेके आहे सा माना 40 अरब रुपया तव्हांखे मिलिया एशियन बैंक जा। 10 अरब तव्हांजा हो, कुल 50 अरब जो प्रोग्राम हो। 50 अरब मां अॼु ताईं यानी की प्रोजेक्ट 18 में ख़तमु थियणो आहे। अॼु टेंडर इनवाइट कया अथऊं सखर। मां हाणे जहाज़ में अख़बार पढ़ंदो आयुसि त सखर में वाटर सप्लाई जे लाइ फलाणी पुराणी निमाइशी स्कीम ऐं फलाणे लाइ असांखे अॼु टेंडर इनवाइट कया अथऊं आफ्टर 6 years। किथो पैसा ख़र्च थींदा? यू स्पेंड ओनली हार्डली 30% इहो लोन आहे ऐं वेरी एक्सपेंसिव लोन। यू विल पे फ्रॉम योर नेक। पोइ चओ था त कर्ज़ अचनि था ऐं कमु कोन थो थिए, धूड़ थी थो कमु। इहो इदारो हिकिड़ो इदारो मां तव्हांखे मिसाल ॾियण, तव्हांखे मां घणा इदारा ॿुधाए थो सघां पियो। असां $400 मिलियन जो कर्ज़ वरितो आहे गुज़िरियल 6 सालनि में, उनजो 33% बि इस्तेमालु न कयो। मेजर प्रोजेक्ट हाणे त टेंडर अचनि ऐं जेको इस्तेमालु कयो आहे उहो बि वॾेरनि जी फरमाइश ते फरमाए, उन में अञा त उनजा रिज़ल्ट्स कोन आहिनि, छाकाणि शहर गंज सां भरियो पियो आहे। 6 शहर गंज सां भरिया पिया आहिनि। हाणे मैनेजमेंट जो क्राइसिस आहे न। मूं तव्हांखे जो पैसो जे अलावा मैनेजमेंट जो क्राइसिस आहे। मैनेजमेंट में आउं जेको हमेशह चवां थो त असांजो जेको पॉलिटिकल जेका इंटरवेंशन थी वई आहे हद खां वधीक ॿियनि सूबनि में घटि आहे। छाकाणि जो पंजाब में मूंखे ख़बर आहे, मां पंजाब जे ऑफिसर ते कमु कयो आहे, मियां शहबाज़ शरीफ़ सां मूं कमु कयो आहे। मियां शहबाज़ शरीफ़ चवंदो आहे आई एम द ओनली रिस्पॉन्सिबल। ॿिए कंहिंखे MNA खे ज़रूरत न आहे जो कंहिंखे चई सघे। तंहिंजे करे हुते रिज़ल्ट्स अचनि था। करप्शन बि आहे पर रिज़ल्ट्स अचनि था, छाकाणि वन मैन इज़ रिस्पॉन्सिबल। ब्यूरोक्रेटिक सिस्टम कोलैप्स न कयो आहे। ब्यूरोक्रेटिक सिस्टम कोलैप्स कोन कयो आहे। ऐं मां चवंदो आहे त जीअं हिकिड़ो बेनिफिशियल डिक्टेटर इज़ बेटर देन दिस डेमोक्रेसी। भले माण्हू न मञनि, माण्हू चवंदा वर्स्ट डेमोक्रेसी बेटर देन। असां वटि डेमोक्रेसी जेका भींग कई आहे इहो मां तव्हांखे अंगे अखर साबित करण लाइ तयारु आहियां। जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ऐं घणी भाङे पहिरियों पॉलिटिशियन ते पोइ ब्यूरोक्रेसी ते। छाकाणि ब्यूरोक्रेसी जेका आहे मुहताज यार, ब्यूरोक्रेसी में को बि केॾो क़ाबिल को बेनिफिशियल डिक्टेटर इज़ बेटर देन योर दिस टाइप ऑफ करप्ट डेमोक्रेसी। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजे इन आख़िरी नोट ते प्रोग्राम पूरो था कयूं। नाज़रीन, कुरैशी साहिब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। आख़िरी जेको हुयो त जेका ही डेमोक्रेसी आहे, जेका करप्ट आहे, इनएफिशिएंट आहे, नॉन बेनिफिशियल आहे, उन खां बहितर आहे त को ॿियो अहिड़ो निज़ाम हुजे जेको बहरहाल आवाम जी ख़िदमत करे सघे। बहरहाल हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जे मथां कर्ज़नि जी जेका सूरत हाल आहे उहे लॻभॻि 12.7 ट्रिलियन रुपीज़ जा कर्ज़ा पाकिस्तान ते थी विया आहिनि। ऐं जेको टैक्स टू GDP टू डेट रेशो आहे, उनजी लिमिट जेका हुई 69% जी हुई, 59% जी, उहा पाकिस्तान क्रॉस करे चुको आहे। हाणे तक़रीबन 69% ते पाकिस्तान जा डेट टू GDP रेशो पहुची वियो आहे। ऐं ॿाहिरियां कर्ज़ा जेके 13 ताईं जेको आहे 2013 ते $61 बिलियन हुया, उहे हाणे $73 बिलियन खां मथे थिया आहिनि। ऐं जीअं छाकाणि जो विथ CPEC you will reach by the end of CPEC $100 billion, and then you have to secure something which they want to get. मां नालो न खणंदुसि कहिड़ी शइ तव्हांखे खसंदी। तव्हांजी बहरहाल ॾाढो इम्पोर्टेंट ॻाल्हि साईं कई आहे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशीद इजाज़त ॾींदा।